कोटे सीधा दूगे नाल मुख्तार का दूगे आवाम दुश्मन भी सीखे दुश्मन ए सीखे दुश्मन ए सीखे बदमाश मुख्तार के मुख्तार के ये कातिल डीसी ते मजलूम के दुश्मन डीसी ते जा हक खाइंदे डीसी ते मुतासिरन जा टेंट खाइंदे डीसी ते मिस्किनन जो राशन खाइंदे डीसी ते नाहिल चूंडियल नुमाइंदन ते नाहिल चूंडियल नुमाइंदन ते मिस्किन बोल मुतासिरन जा मसला मिस्किन फसाद मुतासिरन जा मसला कोड मुतासिरन जा मसला मुतासिरन जा मसला मुतासिरन जा मसला दादू जे ना आल कमदार डीसी के कमदार डीसी के कमदार एसी के कमदार मुख्तार के दादू जे डीसी ते सरकार मुतासिरन जा मसला औरतुन जा मसला औरतुन जा मसला औरतुन जा मसला राशन ना है छो भला गरीब आवाम के टेस्ट जो राशन ना है छो भला इमदाद ना है छो भला राशन ना है छो भला फी टेंट ना है छो भला बरसात मुतासिरन जा मसला बदमाश डीसी खे बदबख्त डीसी खे आवाम दुश्मन डीसी खे मासूमन जो हक फबाइंदे डीसी खे मिस्किनन जो हक खाइंदे डीसी ते संदस वाठ नहीं संदस कैंप टीम ते दादू जे नाल डीसी ते दादू जे नाल एसी ते बरसात मुतासिरन जा मसला बरसात मुतासिरन जा मसला कोड सताल अवाम जा मसला कोड सताल अवाम जा मसला दादू जे नाल डीसी ते दादू जे राशि डीसी ते दादू जे तरफ ते एसी ते दादू जे तरफ ते एसी ते दादू जे डीसी ते राशन जो जो ऐलान जो भला जो भला ये सब ने औरतुन जा मसला कोड सताल औरतुन जा मसला थोरो अचे हिकिड़ो मिंट पहिरीं ॻाल्हि ही सूअर खंजीर सूअर पंहिंजा हुकुमरान आहिनि जेके वेठा आहिनि हिननि जे कार्ड ई कापी वठंदासीं कार्ड ई कापी सही आहे हिते जेके बि गली में मुस्तहक़ आहिनि हक़ी उन लाइ उहे पंहिंजा कार्ड ऐं पंहिंजा फ़ोन नंबर ॾियनि जेके कॉन्टेक्ट्स हिननि जा आहिनि ऐं कार्ड ॾियनि अचण जी कंहिंखे ज़रूरत कान्हे का उन्हनि खे उन्हनि जे घरनि ताईं पहुचाए वेंदो राशन जेके मिस्किन ग़रीब आहिनि उन्हनि खां नाला वठो लिस्टूं आहिनि फोन नंबर छापे माण्हुनि जा कोन्हनि ते जेको फी सबिला थी सघो असां हुनखे ॾींदासीं ऐं उन्हनि जे अलाह गंजी दो साईं आफ्ताब जमाली सरकार सां सभु गॾिजी सभु गड्डी मां प्यारा गड्डी राशन था ताके बहुत बढ़िया राशन लगा वो ना है राशन तो गंजी राशन असां ताके ॾींदासीं टेस्ट जेको आहे हिननि खे ॾिनो ऐं राशन बि हिनखे ॾियणो आहे बिल्कुलु 75 करोड़ डॉलर हिननि खे मिलिया आहिनि ही पंहिंजा पेट भरींदा ही कंहिंखे कुझु न ॾींदा ही खाओ सोचनि था ही प्लानिंग था कनि कहिड़े तरीक़े सां खाऊं असां खंजीर खंजीरनि न त 8-9 कलाक बचड़ा और ऐसा न शर्म या न आहे टेंट बि वठंदासीं दादा कोर्ट जे थ्रू टेंट बि वठंदासीं
जंहिंजा जंहिंजा नाला आहिनि उनखे टेस्ट ते असां कोर्ट जे थ्रू वठाए ॾींदासीं। हिननि ख़ंज़ीरनि खां छॾिणो न आहे। हिननि ख़ंज़ीरनि खे दरख़्वास्तूं जेके आहिनि भाऊ खे जेके हक़ी आहिनि मुतासिर जेके हक़ी आहिनि उहे पंहिंजे बरसात मुतासिर जा मसइला छॾिणो न आहे। हिननि खां टेंट वठणा कोर्ट जे थ्रू या कहिड़े बि तरीक़े सां छॾियो तव्हां पंहिंजो NIC नाला लिखूं था नंबर बि अकेलो नंबर मालिक पाण अचनि हुननि जा नंबर मालिक जा वटि थींदी पाण मालिक खे हे जेके असांजा नायल हुकुमरान पब्लिक सर्वेंट ख़ंज़ीर आहिनि इहे जेके 75 करोड़ डॉलर आहिनि जंहिं मुल्क ॾिना आहिनि उहो हिननि खां हिसाब त वठे हे खाईंदा। हितां जा MNA MPA बंगलनि वारा उन्हनि जा चमचा खाईंदा। इहो आवाम न खाईंदी। हुननि जी साल लहण वारे को कोन्हे को इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां। त मां उन्हनि खे चवंदुसि त हू पाण अचनि जेके ॿाहिरि मुल्क जा उहे पाण नुमाइंदा अचनि उन्हनि जा माण्हू अचनि ऐं असांजे मुतासिरनि जी असांजी आर्मी खे ॾिनो वञे जेको फंड आहे असांजी आर्मी खे ॾिनो वञे या असांजे अदालतुनि खे ॾिनो वञे। हिननि ख़ंज़ीरनि खे हिननि कमदारनि खे न ॾिनो वञे असांजी आवाम जो राशन या इमदाद हिननि ख़ंज़ीरनि खे न ॾिनो वञे या असांजी अदालतुनि जे हवाले कयो वञे या असांजी आर्मी जे हवाले कयो वञे। जीअं घर घर वञी हिननि खे राशन टेंट ॾियनि। ही ख़ंज़ीर जेके बंगलनि में वेठा आहिनि ही कमदार ख़ंज़ीर जेके आहिनि उहे कॾहिं बि हिननि खे न ॾींदा हिननि मासूमनि खे न ॾींदा। तंहिंजे करे असां कोर्ट जे थ्रू हिननि खां एप्लीकेशन वठी कोर्ट में वेंदासीं। असां पंहिंजे अवाम जे ख़ातिर असां पंहिंजी अदालतुनि जो दर खड़काईंदासीं ऐं जेको असांजो हाल आहे उहा मदद तव्हांजी कंदासीं। जेको असांजो हाल आहे पंहिंजे ॾिनल रिस्क मां जेको थींदो असां उहो बि ॾींदासीं इंशाअल्लाह। पर हे ख़ंज़ीर जेके आहिनि इहे हींअर बि थो चवां जेके ॿाहिरि मुल्क में ॿुधनि था त बाबा ही जेका एड जेका मिले थी या असांजी आर्मी जे हवाले कई वञे या असांजी अदलिया जे हवाले कई वञे। हिननि ख़ंज़ीरनि जे हिननि कमदारनि जे हवाले न कई वञे कि असांजी एड असांजे मिसकिन अवाम जे जेके रत जा ॻोढ़ा आहिनि उन्हनि जा ई पैसा खाईंदा। हिननि खे कॾहिं बि न ॾिनी वञे असांजी एड। ही जेके तव्हांजे किरोड़े डॉलर असांखे मिलनि था हिननि मिसकिननि जे ॻोढ़नि जा तव्हां ॾियो था एहसास करे ॾियो था तव्हां इंसानियत जे नाते था ॾियो। ही खाईंदा हिननि 2010 में बि खाधा न हाणे बि खाईंदा। असांजा वरी बि मां मुतालबो कंदुसि जेको ॿुधे थो जेको पढ़ियल लिखियल ॿार मुल्क में रहे थो उहो आवाज़ उथारे असांजी अवाम लाइ त हिननि ख़ंज़ीरनि खे ऐं हिननि जेके सियासतदान असांजा राशी सियासतदान आहिनि जेके नालियुनि जा पैसा खाई विया जेके रोडनि जा पैसा खाई विया जेके ज़कातुनि जा पैसा खाई विया इहे तव्हांजा 75 करोड़ डॉलर बि ही खाई वेंदा। हीअ असांजी अवाम खे कुझु न मिलंदो। तंहिंजे करे असांजी आलिया अदालत जे हवाले कयो वञनि या असांजी आर्मी जे हवाले कयो वञनि घटि में घटि कंहिंखे मिले त सही। ही ख़ंज़ीर कोन ॾींदा कंहिंखे। ही काओ कलाका जो हिते सिर्फ़ु टेंट लाइ वेठा आहिनि। हिननि जा बंगला प्राइवेट बंगलनि में टेंट पिया आहिनि। ही खाईंदा उहे खपाईंदा मुख़्तलिफ़ एजेंटनि जे थ्रू चमचनि मुख़्तलिफ़ एजेंटनि जे थ्रू हिननि जा जेके हलंदे रिश्वत ते था पघार ते न हलंदा आहिनि। हिननि जा क्लार्क हिननि जा टपेदार रिश्वत ते हलंदा आहिनि उहे खपाइनि मथां टेंट इन मज़लूम अवाम खे खपाए था ॾियनि। तंहिंजे करे वरी बि मां चवंदुसि मुतालबो कंदुसि मां जेके ॿाहिरि मुल्क मां एड ॾियनि था उहो असांजी आर्मी जे हवाले कयो वञे या असांजी आला अदालत जे हवाले कयो वञे जीअं मिली सघे हिननि खे। असांजो मक़सद बि इहो आहे। असांजे
लाशन ते ये सियासत करण वारा ये कदे भी न दीदा ई आवाम के यो यार हे खाई वेंदा ही खाई वेंदा असां पंहिंजे ॾिनल रिस्क मां जेका मदद थिए थी कयूं था ॾींहुं राति कयूं था वरी बि मुतालबो कंदुसि इंसान परस्त जेके बि ॿाहिरि मुल्क में आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जे उहे असांजी आर्मीअ जे हवाले फंड कया वञनि या असांजी अदालतुनि जे हवाले फंड कया वञनि हिन राशि करप्ट जेके सिंध खे अॻु में ई तबाह करे छॾिया बरसाति खां अॻु में ई असांखे तबाह करे छॾियो अथनि असांजी अवाम खे तबाह करे छॾियो अथनि इहे कॾहिं बि न ॾींदा तंहिंजे करे जेके बि दोस्त आहिनि जेके टेंट जी ज़रूरत आहे ख़ुदा करण उहे ॾियनि असां पंहिंजी अदालतुनि में तव्हांखे वठाए ॾींदासीं उते वञी वठाए ॾींदासीं इंशाअल्लाह बाबा नाला लिख सभिनि जा जेको तंहिंजे करे वरी बि चवंदुसि जंहिंखे बि टेंट जी ज़रूरत आहे हिन वक़्तु अचनि होॾे ॾे असां जेको पुॻो राशन बि तव्हांखे सभिनी खे वठी ॾींदुसि पंहिंजे ॾिनल रिस्क मां सभिनी खे वठी ॾींदा भाऊ मुख़्तियार वेठो आहे मां वेठो आहे असां इंशाअल्लाह जेको पुॻंदो उहो कंदासीं असांखे पंहिंजी घरवारियुनि जा सोन कपाड़ा पाणा तॾहिं बि तव्हांजी मदद कंदासीं पर हे खंजीर जेके न ॾींदा तव्हांखे हींअर बि मां चवां थो ही न ॾींदा तव्हांखे खंजीर ही असांजी अमड़ियूं भेनरियूं जेके ॾींहुं राति वेठियूं आहिनि बुखनि ते कॾहिं बि न ॾींदा ही खंजीर ही जेके करप्ट खंजीर जेके जीअरे माण्हू खे मारे हुनजा खाता मटाईंदासीं हे ॾींदा माण्हुनि खे जेके ॿ ॿियनि ते जेरनि माण्हुनि जा खाता मटाईंदा आहिनि जेके माण्हू जहिड़े हुननि जा खाता मटाईंदा आहिनि जेके कंहिंजा उहे राशन ॾींदा आहिनि बेवाउनि खे ऐं हिननि मिसकिननि खे राशन ॾींदा कॾहिं बि न ॾींदा मां हिननि खे खंजीरनि खे वरी बि चवां थो ही खंजीरनि हिननि खे ॿाहिरि मुल्क मां जेका एड थी अचे जेका मदद थी थिए हिननि खंजीरनि जे हवाले न कई वञे या त असांजी पाकिस्तान आर्मी जे हवाले कई वञे या असांजी आला अदालतूं असांजे काज़ुनि जे हवाले कई वञे जीअं हिननि खे मिली सघे असांजो मक़सदु बि इहो आहे त हिननि खे मिली सघे ही खंजीर 8 कलाक खां वेठारा वेठा आहिनि ही खंजीर रोज़ लटा था ॾियनि हिननि बुखियल प्यासनि खे हे बोर्ड जे मुतासिरनि खे रोज़ जेके आहिनि लटा था ॾियनि वियो बाबा तव्हांजो इहो थिए हिननि मूंखे ख़बर आहे मुंहिंजो जहिड़ो हिननि खंजीरनि सां आहे हिननि जे कननि ते जूं न थींदी पोइ बि मां जो एहतजाज रिकार्ड कयो अथऊं त दुनिया ॾिसे हिननि खंजीरनि जा ॾिसे त हीअ असांजी अवाम बुखी प्यासी आहे हेॾी जेके ॿाहिरि मुल्क मां इमदाद मिलंदी हिननि हीअं दावा सां थो चवां हिननि खंजीर न हूंदी इहे कॾहिं बि खंजीर हिननि खे न ॾींदा असां कोर्ट जे थ्रू वेंदासीं अमां तव्हांजो केस विढ़ंदासीं ऐं तव्हांखे मिले विची धुर का बि न अचे अमां ऐं ॿी ॻाल्हि अमां ॻाल्हि के किथां जो किथां गॾियो मूंखे पंहिंजो नंबर असांखे ॾिजो असांजे ॾिसो न असां जेको कमु कयूं था असां ते तव्हां रश करे असांखे माना अहिड़ो करे था जो कंहिंखे ॾेई न सघूं असां जेका मदद थी थिए राति जो ॾींहं जो जेका मदद थी थिए असां तव्हांजी कंदासीं मां अॻुण में चवां मूंखे कसम आहे भई बचे जो मूंखे पंहिंजी माई जो सोन खपणु पवंदो तॾहिं मदद कंदासीं पर जेका तव्हां वेठा हुजो तव्हां नंबर ॾियो ॾिसो न मां तव्हां हींअर तव्हांखे चवां थो नंबर ॾियो हिते खोड़ सारा माण्हू वेठा आहिनि मां मदद कयां थो ख़ुदा मदद मुंहिंजो ख़ुदा कंदो आहे इंसान मदद कंहिंजी कोन करे सघंदो इहो यादि करे छॾियो ही खंजीर मदद कंदा कॾहिं बि खंजीर मदद न कंदा मूंखे ख़बर आहे हिननि खंजीरनि जी मुंहिंजो भेणो बि हिननि खंजीरनि सां असांजी अवाम खे कुझु न कंदा वरी बि मां चवंदुसि जेके ॿाहिरि मुल्क में जो सुन रहे हैं हमें जो सुन रहे हैं जो मदद करने चाहते हैं हमारी अवाम की खुद मजलूमों की मदद करना चाहते हैं वो हमारे आर्मी
आर्मी के हवाले फंड करे या हमारी आला अदालतों के हवाले फंड करे, इन सियासतदानों, इन करप्ट गद्दारों के हवाले नहीं करेंगे, नहीं देंगे, नहीं देंगे। आवाम को ये भूखे नंगे को नहीं देंगे, ये खाएंगे, खुद खाएंगे, या ये खुद खाएंगे। दादू डीसी ते, दादू डीसी ते, करप्ट डीसी ते, दादू जे नाल डीसी कमदार ते। मांगे नंबर पंहिंजो जो पाण वठे तो मुखिया ये ॿिए जो नंबर ॾियो। उनखे दस मुॾे अचण जी ज़रूरत आहे। उहो मां तव्हांखे हींअर बि चवां थो, ॿाहूं ॿधी चवां थो, तव्हांखे न मिले पोइ असां ॾे अचो। बाक़ी मुॾे बि ऐं मां न कमु करे सघां, न ॾेई सघां, ईअं न कयो। ॿाहूं थो ॿधो, ईअं न कयो। तव्हांखे सॼो मां लिखायां थो। वियो अमां हिकु हिकु जो नंबर वेहो वेहो त कयूं न वेहो न विझोसि। वेहो मां सभु तोखे ॾींदोमांइ, मां तोखे नंबर भेट न आहे, मां पंहिंजो नंबर ॾींदुमि। महिरबानी करे मूंखे मुॾे मां न दर ते पोइ अचो, मां तव्हांखे दर ते ॾींदुमि। वेहो बाबा वेहो वेहो साईं मुंहिंजो नंबर कोन्हे वेहो नालो साईं वेहो वेहो कयूं था मां वेह त कयूं था नंबर कोन्हे पंहिंजो साईं ॾींदो साईं तव्हां वेहो न वेहो त लिखायूं न तव्हां वेहो बाबा वेहो न बाबा वेहो। वेहो त कयूं न वेहो लेडीज़ जेका आहे वेही रहे लेडीज़ जेका आहे वेही रहे मां तोखे मिलंदो, तूं मूंखे नंबर ॿुधा, एड्रेस ॿुधा, तोसां कहिड़ो केरु आहे, तोखे मिलंदो। तोखे टेंट बि मिलंदो, तुंहिंजो असांजो जेको हाल आहे उहो बि तोखे वठी ईंदासीं। तूं घबरा न, रब त करीम आहे न, रब करीम आहे। हिननि खे खटण न थियो अचनि, हिननि अमड़नि जी दुआऊं खटण न थियो अचनि हिननि खे। हिननि खंजीरनि खे अमड़नि जी दुआऊं खटण न थियो अचनि। हिननि असांजे ग़रीब अवाम जी दुआऊं खटण न थियूं थियनि। हिननि जूं अर्श ते दाऊं हिननि जूं दुआऊं बि अर्श ते ईंदियूं आहिनि। हिननि खे खटण न थियो अचनि, हिननि बेगरतनि खे खटण न थियो अचनि। हिननि अमड़नि जूं दुआऊं केरु थो चवे त लाल जे कलंदर जो दर खपायो, अरे शर्म अथो जो मुर्शिदनि जे दर था खपायो। अरे तव्हां हिननि हुकुमराननि जा जंहिंजूं गाॾियूं आहिनि, किरोड़नि जूं गाॾियूं आहिनि, उन्हनि लाइ नथा चओ त वञी उन्हनि जूं गाॾियूं खपायो। हिननि मिस्किननि जी सार लाइन जे 15 साल खाधो आहे। बुढी मर तव्हांजी सोच ते जेका सिंध जी सुञाणप आहे, असांजे बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जे नाले तव्हां इहे ग़लति पोस्टूं रखो था। इन्हनि खंजीरनि लाइ नथा चओ त इन्हनि खंजीरनि जी किरोड़नि जी मिल्कियत उन्हनि लाइ कॾहिं नथा लिखो। इन्हनि लाइ नथा लिखो। इन्हनि जूं किरोड़नि जूं गाॾियूं आहिनि, उहे खपाए। हिननि असांजी अमड़ियुनि जी मददूं कनि, असांजी भेनरुनि जी मदद कनि। वेहो राति रहणी पवंदी, वेंदासीं कोर्ट मां बि वेंदासीं त वेंदासीं हिते, वेंदासीं हिते। तव्हांखे सभु शइ मिलंदी इनशाला, त वेंदासीं हिते। त हिननि जा करतूत असां ॾेखारियूं दुनिया खे, त हिननि हराम खोरनि जा करतूत ॾेखारियूं दुनिया खे, जेका इंसानियत जे नाते मदद था कनि, हिननि खंजीरनि जे हवाले छो था कनि? पहिरियां बि असांजे ॿाहिरि मुल्कनि इंसान परस्तनि मदद कई, उहे राशन हुननि एक्सपायर करे उछलाए छॾिया। हिन अवाम खे वरी बि कुझु न ॾिनो, हिननि जे हवाले न कयो वञनि। बसि इहो मुंहिंजो मुतालबो आहे। सभु हाणे तव्हांजो नंबर वरितो अथऊं, मां पाण ॾींदुसि इनशाला। वठां थो न त मां तव्हांखे पंहिंजो नंबर ॾियां। सही आहे न? हिकिड़ो मुंहिंजो ॾिसो, मां हिकिड़ो कमु थो कयां, हिकिड़े नंबर ते 100 माण्हू था कयां, तव्हांखे ॿियो नंबर थो ॾियां। ठीकु आहे, पर मुंडे अचण जी ज़रूरत न आहे। ठीकु आहे, मां तोखे हींअर ई तोखे वठी था तूं वे 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 तोखे हा 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 मां हा तूं रो रे रहंदो, असांखे न रो आहे।
तैयार है नंबर लिखंदो तो नहीं नंबर जेके माण्हू ॿुधियल आहिनि जिनखे घर ई कोन्हे उन्हनि खे उन लोकल धातुअ माण्हू पर ओ ॾिसो जेको ॿुधियल ॾिसो न असां जेका कयूं था ख़ुदा तव्हां चओ असांजा किरियल न आहिनि हे असां ख़ुदा करण कंदा पर असांजा घर किरी पिया आहिनि न साईं घर किरी पिया आहिनि किन पिया आहिनि हुनजा हलंदासीं न वेंदासीं हलंदासीं असांखे ॾिसी पोइ ॾिजो न साईं हेॾे असांखे त विराणी न ॾिना हे असां पाण हलंदासीं हा सरज़मीन ते वञिणो पवंदो वेंदासीं बाबा जिथे बि आहिनि उन ते वेंदासीं एड्रेस लिखियल आहिनि नंबर आहिनि असां ईंदासीं हा सुभाणे दुकान खुला मां सुभाणे लाइ वठां सुभाणे लाइ सही आहे सेटिंग करे पोइ माना सभु ठीकु आहे साईं हे मुंहिंजी इहे वठंदा आहिनि वरी हिननि जी एप्लीकेशनूं जेके आहिनि न इहे कार्ड वठंदा आहिनि त कोर्ट में बि हिननि जो कंदासीं अमा हा ॾियूं था नंबर ॾियूं था तोखे मुंहिंजो हिकिड़ो नंबर आहे जेके माण्हू मूंखे एॾो था कनि उनजे न मां तोखे ॿियो नंबर ॾियां थो हा किथां ॻोल्हूं न बाबा नंबर को ॿिया दोस्त था कोन्हे को नंबर सिंगापुर का देसी घर में कहिड़ा परे हे कार्ड तव्हांजो असां कोर्ट में बि कढंदासीं तव्हांखे तंबू जेका शइ मिलंदी उहा बि तव्हांखे असां उहो तव्हांखे राइट अदी ॾिसो कोर्ट हिन न वटनि हिननि सूअर न वटनि मूं वटि हुजे न मोला जो कसम मां तव्हांखे ॾेई छॾियां मां तव्हांखे वठी ॾींदुसि अलाह कंदो त कोर्ट में वेंदासीं तव्हांखे मिलंदो तव्हांजो हक़ आहे न मिलंदासीं विढ़ंदासीं तॾहिं मिलंदो कानूनी जंग विढ़ंदासीं तव्हांजी ईअं न आहे त असां वेठा आहियूं पर जेका तव्हांखे मामा मामा जी घुराए ॾिनी मूं हिकिड़ो गिरो बि न खाधो तव्हां हिते वेठा पोइ पाणी बि न पीतो आहे तूं पाण मां दवा बि ख़ुदा करे ॾींदो कार्ड ये रखो न ॿ मिनट अचे थो साहब ॾिसूं साहब ही दादू डीसी ऑफिस आहे दादू जो जेको डिप्टी कमिश्नर आहे मुर्तज़ा शाह उहो गुज़ारे वियो आहे उनजे हिनखे जेको आहे तॾो कयो वियो ऑफिस जो ही दादू जी ज़िले जी अवाम आहे जेका बेघर लॻी पई आहे ख़बर कयो ॾिसूं न छा था चवनि नाला वठंदड़ मुख्तियार पीर पंहिंजी ड्यूटी सरंजाम पोइ ॿुधाईंदव न हुते घर वारी जो आहे फोटो कॉपी हा पोइ उहा ई ॾियो न लेडीज़ हिनमहिल कोन्हे पूरो खणी ईंदो सुभाणे अचिणो कहिड़ी जात आहे पेट्रोल पंप ते जमा ॾियर ते उहो ॿाहिरि जेको हा मोरो रोड ते मोरे रोड ते हिन त तूं पंहिंजो नंबर लिख मूं वटि मोबाइल कान्हे पोइ कोन्हे न सुभाणे पहिरीं अचो सुभाणे अचो ॾिसूं था हा मां नंबर दे बिगर जी चेतो नंबर दियो 2 मिंट बीहो ॾिसूं छा था चवनि नंबर हिन मां फोन कयो हा ही हिकड़ो नंबर असां ट्रई थींदासीं पोइ हिकिड़ी खे ख़बर पवंदी टे ॿुधाइजो हुनखे ॿिए खे वेहो फ़िलहालु वञो न बता अचे त जेके जेके उहो चवंदा आहिनि त आख़िर ते हूंदा आहिनि उनखे मिठा थींदा आहिनि उहो फल आख़िर जो मिठो हूंदो आहे सब्र कयो रुगो ॾिसूं छा था चवनि नंबर ॾियो न मां पंहिंजो नंबर मूंखे लिख मूं वटि मोबाइल कोन्हे हुन खां वठी सेठ जो नंबर लिखी थो हफ़्ता भर उन सां राब्तो कयो न मां
नालो वेठा वेठा वञू कोन नालो मथा नालो ना ना मूंखे न वो वठनि बता न ओरे सजाद लाख लिखो तो माता मां वरी भी चवंदुसि जेके इंसान परस्त आहिनि जेके जंहिंमें एहसास है इंसान जो जिनके इंसानियत है जिसको एहसास है जिसको दर्द है इंसानों का मेरी आवाम का दर्द है मेरे मजलूम का जिसका दर्द है बराए मेहरबानी इन्हें राष्ट्रीय ऑफिसरों को न दे और हमारे करप्ट वडेरा सियासतदान जो वडेरा है इन्हों की हालत है वडोरो रखी है उन्हों को हमारा जो मदद करनी चाहिए उन्हों को नहीं दे हमारी आर्मी के हवाले किया जाए और हमारी अदलिया के हवाले किया जाए जैसे डिस्प्यूट सही इन्हों तक पहुंचे इन्हों तक नहीं पहुंचेगा ये खंजीर है ये कभी भी नहीं देंगे मेरी आवाम को कभी भी नहीं देंगे मेरी आवाम को ये 2010 में भी ऐसे किया अभी भी ऐसा करेंगे हमारे आवाम की जो माए बहने के आंसू हैं उनको ये बेच खाएंगे ये उन्हों की कीमत जो आप दे रहे हैं इन आंसू की वो ये सुअर जो खा जाएंगे जो पंप था मिलो मुझे चौथो पंजो बार 1 बजे लगा अब वो पर मुझे जी सेठ हूंदी माथा तो हां वे ना मां वे तो सूरा छातो दे नंबर आपड़ा लिखते वे ठीक हो होने के जो नंबर आ गया ठीक है हां हां सही है हां मुख्तार के नंबर कौन को कौन सा मिलेगा बिना गाड़ी का दादू डीसी ऑफिस में पुलिस अट्टाला साण व्यार छड़ा घर बैठे मिलो ना केड़ी जगह पे ता डीसी ऑफिस दादू नालो तुझे लिख रहा हूँ तू टेंशन न कर किथे रहंदी ना ना हिमल किथे थी रही हाणे हे थाने हो थानो ने ठालती ना रेल के पास सही है इन्हें नालो मुख्तार का लिख रहे वरी भी मुझे भा मुख्तार के शाबस आ केरा में मुसा गजी मदद कराई थस हींअर भी माना शाबस थस जो माना कुछ ठीक है अब हिनखे नंबर दे जंहिं वटि न आहे हुनखे नंबर ठीक है मेहरबानी भा मेहरबानी असां सभिनि जी अमड़नि जो केस जेको आहे असां पंहिंजी कोर्ट खणी ईंदासीं पंहिंजी भाइरनि जो जेके मुतासिर आहिनि हीअ हिनखे असां चवंदा त जांच करे पोइ हिनखे ॾिनो वञे थियो टिकट पी मां बजा मां बेले दो असा खैरपुर जावा तो वठ छो कर दो बता दे ऐसा मसला की हाल करे वठ बा दीदा वठ आपी गिनता ही नहीं है कि नंबर असा कोनी सा शाम ताई नंबर अपना मोकले से
पंहिंजो नंबर मुंहिंजो लिख नंबर मुंहिंजो नंबर लिख वरी ॿियो नंबर मुंहिंजो रखजां त मुंहिंजो अॻु में ई मां हिकिड़ो नंबर कोन थो इस्तेमालु कयां जेको माण्हू आहे त माना बसि काल ते काला मां ॻाल्हाए न कम सां करे सघां न कंहिं सां ॻाल्हाए सघां हाल ॾियईं थो मां सब्र कर ऐं अमां हेॾे अचण जी मुंहिंजी ज़रूरत तव्हांखे न मिले पोइ मुंहिंजो दर थो खड़काए सही आहे मोबाइल नंबर ही कोन के इन्हनि खे कंहिंजो नंबर पंहिंजो मुहारो नंबर लिखी ॾे मोबिलिंग वारो मुहारो मोबिलिंग वारो नंबर ॾियां अमां इहो पाण ताणी रखिजो सही आहे त मां कंहिं सां ॻाल्हाए बि त सघां न एतिरो त कजो पाण वटि तूं मुंहिंजो लिखी ॾे मुख़्तियार मूंसां गॾु आहे